नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में महांगाई ऐं पेट्रोल जी वधायल अघनि ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि वापारियुनि ऐं शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो हैदराबाद पारां वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ इरशाद ख़ासख़ैली, मजीद सियाल, नवीद चांडियो, रशीद नारेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जैकमाबाद में वधंदड़ महांगाई ऐं पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ मज़दूर शहरी इतिहाद, टैक्सी कार यूनियन ऐं चिंची रिक्शा यूनियन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हाजी गुलाम नबी रिंद, मुश्ताक मुदरानी, ज़हीर लोहर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में शहीदुल्लाह बख़्श सूमरो पार्क खां गॾे गाॾे ते चढ़ी ऐं रिक्शा साण करे अनोखी रैली कढी वई। सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके जाती पारां मुल्क में वधंदड़ ॻाटे तोड़ महांगाई, मंशियात जी खुलेआम वाहिपे ऐं विकिरे, वधंदड़ चोरियुनि जे वारदातुनि ख़िलाफ़ अब्दुल गनी मल्हा, मोहम्मद जुमन सिंधी, मुमताज़ अली लगारी, रिहान बूबक, कामरेड अशरफ तईम ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो वियो। मोरो में घाटे तोड़ महांगाई, पेट्रोल डीज़ल जा अघ वधण, पेशावर अंदर मस्जिद में बम धमाको ऐं मोरो जे उस्ताद गुलाम मुर्तज़ा लगारीअ खे खंबे गुम करण ख़िलाफ़ मोरो तालके बार एसोसिएशन जे सॾ ते रैली कढी वई। एडवोकेट कादिर बख्श कोराई, वकील अब्दुल्ला खान कोराई, वकील अब्दुल कयूम मेमण ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हुकूमतूं अवाम खे सहूलियतूं ॾियण ऐं मुल्क खे ॾुखियनि हालतुनि मां ॿाहिरि कढण लाइ जोड़ियूं वेंदियूं आहिनि, पर हिते हुन जे उबतड़ फ़ैसिला कया पिया वञनि। वगड़ में ऑल पार्टीज़ एक्शन कमेटीअ जे सॾ ते तेल जी वधायल अघनि ऐं महांगाईअ ख़िलाफ़ मुमताज़ वगड़, GM वगड़, कामरान पंवर ऐं लाला अब्दुल हफ़ीज़ पठान जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाणनि चयो त मुल्क में रोज़ बरोज़ वधंदड़ महांगाई ग़रीबनि खां 2 वेला मानी खाइण बि खसे वरिती आहे। तेल जूं क़ीमतूं एटम बम थी किरियूं आहिनि। सफ़ेद पोश माण्हुनि जी ज़िंदगी पिणु ज़हर बणिजी वई आहे।